आगाह कयां के मीरपुर माथिले में नरली माइनर में पानी की खोट खिलाफ खरोई वासिन पारा एहतजाजी धरणो हयो वियो आहे। अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर है खरोई वासिन जो डीसी घोटकी जी ऑफिस अॻियां केतरनि कलाकनि खां धरणो जारी है। अहम ख़बर है अवां सां शेयर कंदा हलूं। आपाशी इंजीनियर खुर्शीद खोखर के हटाए पानी ॾिनो वञे, इहो चवणु आहे अॻवान जो। अवां खे अपडेट कंदा हलूं। मीरपुर माथिलो मां निरली माइनर में पानी की खोट खिलाफ खरोई वासिन जो धरणो हयो वियो आहे। बिल्कुल नाज़रीन, खरोई वासिन डीसी घोटकी जी ऑफिस अॻियां केतरनि कलाकनि खां धरणो जारी है। अॻवाननि मुतालबो कयो आहे त आपाशी इंजीनियर खुर्शीद खोखर के हटाए पानी ॾिनो वञे। तफ़सील वठंदासीं मीरपुर माथिले मां लतीफ़ वसीर खां। लतीफ़ आगाह कजो, छा तफ़सील आहे? जी बिल्कुल, ही नरली माइनर जा आबादगार खरोई जा वॾी तादाद में डीसी ऑफिस अॻियां गुज़रियल 3 कलाकनि खां वठी जो एहतजाजी धरणो है, जो मेन गेट है डीसी ऑफिस जो मुकमल तौर पर बंद है। पर ॿिए पासे डीसी ऑफिस अंदर जी केतरी ऑफिसूं आहिनि, अकाउंट्स ऑफिस, ट्रेजरी या उन सां मुख़्तलिफ़ ॿियूं जेकी ऑफिसूं आहिनि जिते डोमिसाइल ब्रांच में केतिरा ई माण्हू जेके कमनि करण लाइ अचनि पिया उहे सख़्तु ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियनि पिया। ऐं उते आपाशी जेका आबादगार आहिनि उन मुतालबो कयो आहे त आपाशी खाते जो इंजीनियर है खुर्शीद खोखर एसडीओ अख्तर लिगारी खे हटाइण जो पिणु मुतालबो कयो। उन्हनि सिंध सरकार ऐं आपाशी खाते सूबाई वज़ीर खां मुतालबो कयो हटाए वञे। हथरादू पानी खोट पैदा कई आहे। उन्हनि इहो बि चयो आहे त ही जेका नरली माइनर जे पुछड़ी में जेके आबादगार आहिनि उन समेत बम्बली माइनर जा हथरादू पानी खोट पैदा करे जिते हज़ारे एकड़ जो फसल है पानी न हुअण जे करे उहो सड़ी रहियो आहे, सुकी रहियो आहे। पर मुसलसल ही आबादगार 2 हफ़्तनि में 3 दफ़ो डीसी ऑफिस जे मेन गेट ते उन्हनि धरणो हयो आहे। अॼु उन्हनि जो धरणो हलंदड़ आहे जिते उन्हनि जो मुतालबो आहे वक्त वारनि खां चूंडियल नुमाइंदनि खां त आपाशी खाते जे इंजीनियर या जेके लाॻापियल ऑफिसर उन्हनि खे हटाए उन्हनि खिलाफ़ कार्रवाई कई वञे। उन्हनि इहो ई मुतालबो कयो आहे आपाशी खाते जे सूबाई वज़ीर खां त पानी हुअण बावजूद भी घोटकी जे मुसलसल जेकी पुछड़ी जेका आबादगार आहिनि हथ उन्हनि जो पानी बंदि कयो वियो आहे। पानी न हुअण जे करे फसल के नुकसान पियो पहुचे। पर उन्हें इहो बि इल्ज़ाम हयो आहे कि ख़ासि तौर ते हुकूमती दुर जा चूंडियल माण्हू आहिनि उन्हनि जे जेके वाटर कोर्स या शाखूं आहिनि उते उन्हनि जो जेको पानी उन्हनि खे न पियो वञे पियो। गैर कानूनी शाखुनि में एतिरा गैर कानूनी मोगा वाटर कोर्स धिका आहिनि जन खिलाफ़ कार्रवाई न पई कई वञे। पर हीअ आबादगार सरापा एहतजाज बणियल आहिनि डीसी ऑफिस जे गेट अॻियां। पर डीसी ऑफिस ईंदड़ माण्हू ॿाहिरियां ऐं अंदरियां सख़्तु परेशानी खे मुंहुं ॾियनि पिया। आबादगार सरापा एहतजाज बणियल उन जेका अॻुवानी कनि पिया उनमें ज़मान शर आहे, हाथन खान सर केतिरा ई आबादगार आहिनि जेके डीसी ऑफिस अॻियां एहतजाज कनि पिया, पानी जो मुतालबो कनि पिया। आपाशी खाते जे इंजीनियर से लाॻापियल ऑफिसरनि खे हटाइण जो मुतालबो कयो आहे। जी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।